हिकिड़ा संत हुया, उहे भगवान जी भक्ति कंदा, भजन कंदा। हे सच्ची घटना मां तव्हांखे ॿुधायां तो ध्यान सां ॿुधजो भाई। ये घटना तो उड़ीसा जी, जगन्नाथपुरी जे आसपास जी। ध्यान सां ॿुधंदो, ॿुधायूं। हिकिड़ा संत हुया, उहे भगवान जी पूजा अर्चन कंदा रोज। नियम हूंदो, रोज सुबुह जो मंदिर में उनजी सेवा हूंदी। ठीक सुबुह जो 6 बजे वेंदा हा ऐं भगवान खे चङी तरह स्नान कराए, वस्त्र पाराए, भगवान जो सुंदर श्रृंगार कंदा, तैयार कंदा, भगवान कृष्ण जी भक्ति कंदा। उन्हनि जो नियम हूंदो, रोज न भगवान खे तैयार करे मस्तक ते चंदन लॻाईंदा, चंदन लॻाईंदा बढ़िया चङी तरह भगवान खे पंहिंजे हथनि सां। उमिरि जीअं जीअं वॾी थी, अवस्था वॾी थींदी वई त कमर उन्हनि जी झुकजी वई, कमर में थोड़ी तकलीफ़ थी वई। वया भगवान जी सेवा करण जे लाइ न त हथ मस्तक ताणी न पियो पहुचे। ध्यान ॾिजो, भगवान जे मस्तक ते संतन जो हथ न पियो पहुचे त ग़लती सां गिटे ते हणी छॾियो, गिटे ते भगवान खे चंदन लॻी वियो। ॿिए कंहिं संत ॾिठो, चई बाबा अगर तुंहिंजो हथ नथो पहुचे त इहा सेवा ॿिए कंहिंखे ॾे, भगवान जी सेवा त चङी तरह थींदी, तू ॿी कोई सेवा करे वठजा। कि साईं मां एॾनि सालनि खां सेवा तो कयां, मां कीअं कंहिंखे ॾेई छॾियां। चयो न भाई तू ॿी कोई सेवा कर, तुंहिंजो हथ नथो पहुचे। चयो ठीकु आहे। ॿिए हिकिड़े संत खे सेवा मिली वई। ॿियो ॾींहुं थियो, ॿिया कोई जेके महात्मा आया, उन्हनि भगवान खे चङी तरह चंदन लॻायो, चङी तरह सेवा कई। हे ॿिया संत बि आया, इन्हनि बि सेवा कई। रात थी, भगवान श्री कृष्ण उन पहिरें वारे संत जे सपने में आया। अची भगवान दर्शन ॾिनो तो संत चवनि था, अरे प्रभु अॼु मूं ते कृपा कई अथव, मूंखे दर्शन ॾिनो तो, सभु ठीक त आहे भगवान, तव्हांजी सेवा में कोई कमी त न आहे। तो भगवान चयो न न प्यारा, सेवा त ॾाढी बढ़िया थी हले, सभु सुठो आहे, सभु सुठो आहे, पर अॼु चंदन लॻाइण में उहो मज़ो न आयो। भगवान था चवनि, अरे छो प्रभु, हुन त मूंखां बि सुठो लॻायो, मुंहिंजो त हथ न पियो पहुचे, मां त तव्हांखे गिटे ते चंदन हयो। भगवान चवंदा उहो सभु मूंखे न ख़बर आहे भाई, सुभाणे खां वरी तूं ई लॻाइजां। चई प्रभु मुंहिंजो हथ न पहुचंदो। भगवान चयो तूं चिंता न कर, सेवा तूं कजां बस, बाक़ी सभु मूं ते छॾ भाई। ठीकु आहे प्रभु। ॿियो ॾींहुं थियो, उहो संत पहिरियों ई पहुची विया। चयो भैया मूंखे आज्ञा थी आहे, सेवा मूंखे ई ॾियो, मां ई लॻाईंदुमि। भैया भगवान खे चङी तरह श्रृंगार कयूं, तैयार कयूं, स्नान करायूं, बढ़िया वस्त्र पारायूं। पोइ बारी छाजी आई? जोर सां चओ, चंदन लॻाइण जी बारी आई। हथ में चंदन कयूं, भगवान खे धीरे सां चवनि था, ॾिस प्रभु मां पहिरियों ई थो ॿुधायां, मुंहिंजो हथ कोन पहुचंदे। चओ हरे राम, मां कल्ह कोशिश कई त तुंहिंजे गिटनि ते लॻी, अॼु बि काथे लॻी वेंदी, मूंखे न चइजां, मुंहिंजो हथ कोन पहुचंदे। आया भगवान जे साम्हूं, कोशिश कयूं कि मुंहिंजो हथ पहुची वञे। चओ हरे राम, पर कमर झुकियल आहे, कमर में तकलीफ़ आहे, भगवान जे मस्तक ताणी उन्हनि जो हथ न पहुतो। पर भगवान ॾिसो केॾा दयालु आहिनि, भगवान केवल भाव ॾिसंदा आहिनि, प्रेम ॾिसंदा आहिनि। वो भगवान जी मूर्ति उते बीठल हुई, भगवान वेही रहिया। चओ हरे राम, भगवान वेही रहिया, मुस्कुराए करे चवण लॻा, हाणे त हथ पहुची वेंदे भाई, हाणे चंदन लॻाए। अरे जेॾी महिल उन चंदन लॻायो, अखियुनि में आंसू अची विया। अच्छा तव्हां दुनिया में कई मंदिर विया हूंदव भगवान राधा कृष्ण जे, कॾहिं भगवान जी वेठल मूर्ति ॾिठी अथव? हमेशा बीठा आहिनि न, भगवान बांसुरी वॼाइनि था, पेर भगवान जा टेढ़ा आहिनि, हमेशा इहा ई मूर्ति ॾिठी हूंदव। केवल उड़ीसा में हिकिड़े ई मंदिर में भगवान अॼु बि वेठा अथव। उन मंदिर जो नालो हुयो गोपीनाथ, गोपीनाथ मंदिर। भगवान वेही रहा त उन पंहिंजी भाषा में चयो, प्रभु आप तो टोटे हो गए, टोटा यानी नंढा, भगवान तव्हां त हेठि थी वियो, नंढा थी वियो। चओ हरे राम, भगवान चवनि था तुंहिंजी प्रेम जी बलिहारी आहे, प्रेम जे कारण मां सभु थी वेंदुमि भाई। उन मंदिर जो अॼु नालो पइजी वियो टोटा गोपीनाथ। पहिरियों केवल नालो हुयो गोपीनाथ, हाणे टोटा गोपीनाथ। अहिड़ा भगवान आहिनि। छाजे लाइ भगवान हेठि झुकिया, छाजे लाइ भगवान वेही रहिया? केवल प्रेम जे कारण। ऐं उहो प्रेम काथे मिलंदो आहे? चवनि था संतनि जे दर ते। ॿी कोई दुकान कोन्हे भाई। तव्हां किराने जी दुकान ते वेंदव त तव्हांखे किराने जो ई सामान मिलंदो, कपिड़े जी दुकान ते वेंदव कपिड़े जो ई सामान मिलंदो, ज्वेलर्स जी दुकान ते वेंदव त उते सोन चांदी ई मिलंदा। अगर प्रेम पाइणो आहे त संसार में ॿी कोई जॻह न, केवल संतनि जा ई दर अथव जाते प्रेम मिली सघंदो आहे, जाते जीवन जीअण जी कला मिलंदी आहे।